जय झूलेलाल। सतनाम साखी। सिंधी समाचार राजस्थान में तव्हांजो स्वागत है। दोस्तों, ये ॾाढो हर्ष जो विषय है, खुशी जो विषय है कि हिन चेटीचंड में कुछ अड़ी झांकियों नज़र आयूं जैसा कि समाज के जागृत करण में हिकिड़ो अलग ही योगदान भी नज़र आयो। जी कि असांजे सिंधी समाचार राजस्थान में असां लगातार समाज के सुजाग करण लाइ करे छोटी मोटी जानकारी विझंदा रहंदा आहियूं ऐं समाज के जागृत करण जी कोशिशि कंदा आहियूं। त उन्हनि ॻाल्हियुनि जे के मद्देनज़र में रखंदे हुए हिन दफ़ा जेकी चेटीचंड ते झांकियूं निकितियूं तंहिंमें ॿ झांकियूं विशेष हुयूं जिन समाज के कुछ मैसेज भी ॾिनो। जीअं अगरि ॻाल्हि करूं पहिरीं झांकी जी, तो पहिरीं झांकी जयपुर जी मुरलीपुरा स्कीम में आई हुई धर्मांतरण जे मथां, जंहिंजे बारे में असां सिंधी समाचार राजस्थान में पहिरीं भी असांजे वीडियो जे माध्यम सां तव्हांखे ॿुधाए चुका आहियूं कि धर्मांतरण हिकिड़ो पाप आहे, न कजे। पंहिंजे बाबे खे यादि रखो, भगवान श्री झूलेलाल खे यादि रखो, उहो ई बेड़ा पार लॻाइण वारो आहे ऐं तव्हांखे गर्व थियणो घुरिजे कि तव्हां सिंधी हिंदू परिवार में जनम वरितो आहे। ऐं ॿी जेकी झांकी हुई उन झांकी में साफ़ लिखियल हो द सिंध फाइल्स, अर्थात किथे न किथे सिंधियुनि जे दिल में सिंध अॼु बि जिंदो आहे, अॼु बि उनखे यादि रखनि था ऐं उनखे हृदय सां प्यार भी कनि था। ये झांकी आई हुई दादी का फाटक मां। असां सिंधी समाचार राजस्थान के माध्यम से इन्हनि ॿिन्हिनि झांकियुनि के दिल से धन्यवाद था ॾियूं। सिंधी समाचार राजस्थान के माध्यम से जिन ये ॿई झांकियूं पेश करे इहो मैसेज ॾिनो आहे समाज के कि सिंध असांजे दिल में अॼु भी वसे थो ऐं जिंदा है। ऐं ॿी जेकी झांकी धर्मांतरण जी हुई उन साफ़ मैसेज ॾिनो आहे कि पंहिंजी सिंधियत के न छॾो, पंहिंजे हिंदुअत के न छॾो, पंहिंजी क़ौम जेको पंहिंजो धर्म आहे, पंहिंजो सनातन धर्म आहे, उनजो सम्मान करो। तो दोस्तों, उम्मीद ही कान्हे, असांखे पूर्ण त विश्वास है कि अॻिते भी चेटीचंड में हर पूज्य सिंधी पंचायत इन नमूने जी झांकियूं खणी ईंदी कि जेकी कुछ न कुछ समाज के मैसेज ॾे। ऐं उहा चेटीचंड जूं सॼियूं झांकियूं सुठियूं। असां सभिनी झांकियुनि जो दिल सां धन्यवाद था ॾियूं। जय झूलेलाल। सतनाम साखी।